मच्छरनि बाबति हैरत अंगेज़ मालूमात। मच्छर जंहिंखे असां हिकु नंढड़ो जीत सम्झूं था, उहो इंतिहाई ख़तरनाक आहे, जेको हर साल लखें माण्हुनि खे मारे थो। सभ खां वधीक जंहिं जानदार सबबि माण्हू मरनि था, उहो मच्छर ई आहे। इहो ई सबबु आहे त इनखे धरतीअ जो सभ खां ख़तरनाक जीत सॾियो वञे थो। इहो ई मच्छर सिकंदर आज़म जे मौत जो बि सबबु बणियो हो। मच्छर जा अटकल 3000 क़िस्म आहिनि ऐं उन्हनि मां सिर्फ़ु 200 क़िस्मनि जूं मादियूं ई रतु पीअंदियूं आहिनि ऐं उहे ई हर क़िस्म जे जानवरनि जहिड़ोकि नांग, ॾेडर, पखी, घोड़ा, गऊं, इंसान वग़ैरह खे ॾंगींदियूं आहिनि। मच्छर गुलनि जे पननि वग़ैरह मां पंहिंजो खाधो हासिलु कंदा आहिनि। मच्छर जी असुलु ख़ुराक गुलनि जी रस चूसणु आहे। हाणे सुवाल इहो थो पैदा थिए त पोइ हू असांजी छो था रतु चूसिन? असुल में रतु फ़क़ति मादी ई चूसींदी आहे, छाकाणि त जॾहिं हूअ आना लाहिणु शुरू करे थी त उनखे प्रोटीन जी कमी थिए थी, जंहिंखे पूरो करण जे लाइ हूअ रतु चूसे थी। जदीद तहक़ीक़ मूजिबि मच्छर जो वजूदु इंसान जे वजूद खां बि अॻु जो आहे। किन साइंसदाननि जो ख़्यालु आहे त मच्छर 2 अरब साल अॻु बि मौजूदु हुआ। मच्छर जी ज़िंदगी 5 या 6 महीननि ताईं हूंदी आहे। उनखे 3 दिलियूं, 2 दिमाग़ ऐं 2 अखियूं हूंदियूं आहिनि ऐं हर अखि में लॻभॻि 1000 लेंस हूंदा आहिनि, जेकी मुख़्तलिफ़ तरफ़नि खे आज़ादीअ सां ॾिसी सघंदा आहिनि। हिकु मच्छर पंहिंजे परनि खे 1 सेकंड में 1000 भेरा फड़काए थो, पर पोइ बि इहो सिर्फ़ु 1 कलाक में 1 खां 2.5 मील जो फ़ासिलो तय करे सघे थो। हिकु मादी मच्छर हिकु वक़्त में 200 आना ॾिए थी। मच्छर जी सभ खां ख़ासि ॻाल्हि संदन रतु चूसण जो तरीक़ो आहे। मच्छर जे वात में 6 सुयूं हूंदियूं आहिनि, जिन मां हर हिक जो पंहिंजो कमु हूंदो आहे। उन जी मदद सां हू सिर्फ़ु घुर्बल रतु चूसींदा आहिनि ऐं ख़राबु या गैर ज़रूरी रतु न चूसींदा आहिनि। मच्छर रतु चूसण जे लाइ पहिरीं उन हिसे खे पंहिंजे हिकु ख़ासि क़िस्म जे केमिकल सां सुन कंदो आहे। उन केमिकल जो हिकु ख़ासि कमु इहो बि आहे त उहो रतु खे ॼमणु नाहे ॾींदो। जेकॾहिं हू इहो केमिकल न लॻाए त रतु संदसि पेट में ॼमी वेंदो ऐं मच्छर मरी वेंदो। मच्छर ऊंदहि में बि जानदार खे ॻोल्हे सघे थो ऐं जिस्म जे अंदरि रतु जी नालनि खे बि सुञाणे थो। सिर्फ़ु मादा मच्छर ई इंसान जो रतु पीए थी ऐं ही मादा मच्छर हर साल लखें माण्हुनि जे मौत जो सबबु बणिजे थी। मच्छर फ़क़ति नुक़सानकार नाहिनि, पर कुदरत उन्हनि जे ज़िमे बि कमु रखियो आहे। मच्छर गाहनि जी पॉलिनेशन जो फ़र्ज़ु सर अंजाम ॾियनि था। गाहनि जे सननि सननि गुलनि, जिन ते पखी, पोपट या माखीअ जूं मखियूं बि वेही नथियूं सघनि, उन्हनि ते वेही उन्हनि जा नर जुज़ा मादी जुज़नि ताईं पहुचाइणु संदन कमु आहे। अगरि मच्छर न हुजनि त गाहनि जी खोट पैदा थी पवे। बेशक रब पाक का बि शइ बेकार न ख़लक़ी आहे। हर शइ जो हिन माहौल में को न को किरदारु ज़रूरु आहे।